नासिन नसीराबाद शहर में वधंदड़ बदअमनी एहतजाज कंदड़ शहरियुनि ते केस दाख़िल करण खिलाफ़ शटर बंद हड़ताल करे मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे बशीर लगारी। जी बशीर। जी अॼु नसीराबाद शहर में अमन घुरण के ॾोह में नसीराबाद शहर मथा पुलिस गर्दी जो केस दाख़िल किया है। उन शहर पुलिस के खिलाफ़ नसीराबाद शहर पाण मुरादो शहर में शटर बंद हड़ताल करे इन वक्त शहर जूं सब सियासी समाजी धुरियों और वापारी धुरियों तरफा एक एहतजाजी रैली कढी थी वने। अचो तो उन शहरन का पुछागियूं तो अॼु वो सिंध हुकूमत का कहिड़ो मुतालबो कंदा। नसीराबाद जो अमन हथ वठी तबाह किया वियो तव्हां ॾिठो पए। एहतजाजी रैली कढी कल थाने ते जॾहिं पहुतासीं तो उते जो गश्त इंचार्ज है उन बदअखलाक़ी ते लही आयो। उन खां पोइ असीं मेन गेट थाने जे अॻियां धरणो हुयोसीं। असांजो पुरअमन धरणो हुयो। असां शहरी इत्तेहाद ऐं सुजाग शहरी इत्तेहाद दोस्तनि ते हिकिड़ी कूड़ी मन घणत FIR दाख़िल कई वई। एक महीने खां वठी रोज़ानो चोरी जूं फुर जूं ऐं नसीराबाद के वापारियों के दुकानदार में घिरी धाड़ा हण जूं वारदातूं थी रहियूं। कल नसीराबाद के शहर ने शहरी इत्तेहाद ऐं सुजाग शहरी इत्तेहाद के अॻुवाणनि सां गॾिजी एहतजाज किया। उन पुर में एहतजाज ते पुलिस बिना जवाब हला करे असांजे अॻुवाणनि सां अची मुंहमारी कई है ऐं असांजे अॻुवाणनि ते केस दाख़िल कियो वियो आहे। पुलिस तरफां हथ टोकिया जेके असांजे अॻुवाणनि ते केस दाख़िल किया विया आहिनि उहे ख़तमु करे शहरियुनि सां इंसाफ़ कयो वञे। अॼु शटर बंद हड़ताल अॼो को ॾींहुं न आहे। हीअ शटर बंद हड़ताल इहो तहरीक जारी सारी रहंदी तेसी ताईं जारी सारी रहंदी। जेके शहर जूं चोरियूं मोटरसाइकिलूं रोक रक़म ऐं सोना ज़ेवर चोरी कया विया आहिनि उहे वापसि नथा कराया वञनि। नसीराबाद जो अमन ख़राब कयो वियो आहे। कूड़ियूं FIR जेके असांजे सभिनी शहरी इत्तेहाद जे मेंबरनि ते कटी वियूं आहिनि उन जे खिलाफ़ अॼु असां एहतजाज कयूं था। अमन कायम कराइण में नाकाम विया आहिनि ऐं चोरनि जे मथां FIR कटाइण में नाकाम विया आहिनि। उहे शहरनि के हक़ घुरण ते उन जे मथां केस दाख़िल करे उन्हनि जी आवाज़ खे दबाइण जी कोशिशि कनि था। असीं इन्हनि खे वाज़े तौर ते ॿुधाइण था चाहियूं त असीं कंहिं बि सूरत में शहर जे अमन अमान शहरियुनि जे तहफ़ुज़ ते कॾहिं बि दस्तबरदार कोन थींदासीं, कॾहिं बि हथु कोन खणंदासीं। चोरियुनि में पुलिस वारा हिननि सां गॾु आहिनि। असां आला आमदरनि खां इहा घुर कंदासीं त जेसीं ताईं वापारनि सां इहे नाजाइज़ियूं बंदि न कयूं वेंदियूं ऐं इहे कूड़ी FIR वापसि न वरिती वेंदियूं तेसीं ताईं असांजे मुकमिल हड़ताल रहंदी। जी मां नसीराबाद शहरी इत्तेहाद जे अॻुवाणनि ऐं शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो चवणु हुयो त जेसि ताईं पुलिस किरदी ख़तमु नथी कई वञे ऐं शहरनि मथां जेको कूड़ो केस आहे उहो ख़तमु नथो करे वञे तेसि ताईं असांजी एहतजाजी तहरीक जारी सारी रहंदी। कैमरामैन मोहसिन कुते वडाण सां गॾु बशीर अहमद लिगारी, आवाज़ TV नसीराबाद।